एक ॿी अहम ख़बर अव्हांखे ॾींदा हलूं। अहमदपुर भरिसां ॻोठ हसू कायर मां मुबैना तौर अगवा थी वियल औरत गुडी कायर खे पुलिस बाज़ियाब न कराए सघी आहे। अहमदपुर थाणे ते 4 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल थियण बावजूदि पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ के बि क़दम न खयां आहिनि। अव्हांखे अपडेट कयूं पिया। अहमदपुर भरिसां ॻोठ हसू कायर मां मुबैना तौर अगवा थी वियल औरत गुडी कायर खे पुलिस बाज़ियाब न कराए सघी आहे। अहमदपुर थाणे ते 4 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल थियण बावजूदि पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ के बि क़दम न खयां आहिनि। अव्हांखे अपडेट कयूं पिया। अहमदपुर भरिसां ॻोठ हसू कायर मां मुबैना तौर अगवा थी वियल औरत गुडी कायर खे पुलिस बाज़ियाब न कराए सघी आहे। अहमदपुर थाणे ते 4 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल थियण बावजूदि पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ के बि क़दम न खयां आहिनि। ख़बर शेयर पिया कयूं। अहमदपुर भरिसां ॻोठ हसू कायर मां मुबैना अगवा थी वियल औरत गुडी कायर खे पुलिस बाज़ियाब न कराए सघी आहे। ख़बर शेयर पिया कयूं। अहमदपुर भरिसां ॻोठ हसू कायर मां मुबैना तौर अगवा थी वियल औरत गुडी कायर खे पुलिस बाज़ियाब न कराए सघी आहे। तफ़सील वठंदासीं अहमदपुर मां अब्दुल रज़ाक कलोड़ो खां। अब्दुल रज़ाक आगाह कजो, छा अपडेट्स आहिनि? जी अब्दुल रज़ाक आगाह कजो, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल। अहमदपुर लॻ ॻोठ हसू कायर मां कुछ ॾींहं अॻु शादीशुदा औरत 30 साला गुडी ज़ाल नसीर कायर अहमदपुर पुलिस हुनखे बाज़ियाब न कराए सघी आहे। हुन समय राब्तो करण जे औरत जे फरियादी नाने गुलाम मुस्तफा कायर ॿुधायो त अहमदपुर थाणे ते 5 ॾींहं अॻु ॾोहिटी गुडीअ जो अगवा जो केस जमील शहज़ादो नादर धनी बख़्श ते दाख़िल करायो आहे। पर 5 ॾींहं गुज़रण जे बावजूदि पुलिस जवाबदारनि जे घर ते को बि क़दम न खयो आहे, जंहिंजे करे सख़्तु परेशान आहियूं। हुन एस ते खैरपुर खां घुर कई आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे ऐं औरत खे बाज़ियाब करायो वञे। जी ठीकु आहे अब्दुल रज़ाक, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।